कसब तेरी वजाई, कोई ना न जाने मेरा। दुखिया दर्दमंद दर आया, बहुत प्यास जवाब न पाया। कहे रविदास शरण प्रभ तेरी, जो जानो जो कर गत मेरी। कहे रविदास शरण प्रभ तेरी, जो जानो त्यों कर गत मेरी। होवे सिफत खसम दी, नूर अरसों कुरसों झटिया। तुझ दिखे सचे पातशाह, मल जन्म जन्म दी कटिए। तुझ दिखे सचे पातशाह, मल जन्म जन्म दी कटिए। सुई मेरा चौथा, धन धन गुरु रामदास जियो। पूरन करता आस जियो, सफल आपकी सेव। हर हर करे नित कपट कमावे, हर हर करे नित कपट कमावे। हृदय शुद्ध न होई, अनदन कर्म करे बहु तेरे। सुपने सुख न होई, ज्ञानी गुर बिन भगत न होई। कोरे रंग कदे न चढ़े, जे लोचे सब कोई। रहा जप तप संजम वर्त करे पूजा, मन मुख रोग न जाई। अंतर रोग महा अभिमाना, दूजे भाई खुआई। बाहर बेख बहुत चतुराई, मनुआ दह दिस धावे। हौ में व्याप्या शब्द न छीने, फिर जूनी आवे। नानक नदर करे सो बूझे, सो जन नाम ध्याए। गुर प्रसादी एको बूझे, एक समाहि समाए। जो सतनाम श्री हरवाए। नानक नदर करे सो बूझे, सो जन नाम ध्याए। गुर प्रसादी एको बूझे, एक समाहि समाए। एक समाहि समाए। बोल गुरु नानक देव। चौथी पातशाही सच्चे पातशाह गुरु रामदास साहब जी की बाणिया साहब चौथा है मन हर हर करें नित कपट कमावे, हृदय शुद्ध न होई। मुख सां केॾो हरि हरि चऊं, सतनाम वाहिगुरु चऊं, लेकिन हृदय में शुद्धता ना है, अंदर में निर्मलता ना है, तो जीव जो निस्तारो कोन थींदो। हर हर कपट करे नित कपट कमाए, हरि हरि कयूं, अंदर में कपट रखूं, उन सां कॾहिं हृदय शुद्ध न थींदो, निर्मलता न ईंदी, मैल अंदर पई आहे। अन दिन कर्म करें बहुत तेरे, सॼो ॾींहुं केॾा बि सुठा कर्म कयूं, दान विर्त कार सभु कुझु कयूं। अन दिन कर्म करें बहुत तेरे, सुपने सुख सुख उनखे सुपने में बि न ईंदो। ॿाहिरि त छा, पर सुपने में बि सुख न ईंदो जेकॾहिं हृदय शुद्ध कोन चओ राम। तंहिंजे करे साहिब चवंदा त अंदरि हृदय शुद्ध रखूं, मुख सां हर चऊं, लेकिन अंदरि जो हृदय अंदरि साफ़ रखूं। ज्ञानी गुर बिन भगत न होई, गुरू खां सवाइ भक्ति न थींदी आहे। साहिब चवंदा भाई गुर बिन भगत न होई, कोरे रंग कदे न चढ़े, जे लोचे सभु कोई। गुरू खां सवाइ भगत न थींदी, गुरू खां सवाइ हृदय
परमात्मा जी शरण में न लॻंदो, गुरू जे ज्ञान खां पोइ उहो हिर्दो शुद्ध थिए थो। जहिड़ी तरह कोरो कपिड़ो हूंदो आहे, असां हुन ते रंग चाढ़ण जी कोशिशि कंदा आहियूं। कोरो वठी अचूं, कोई कपिड़ो अछो कपिड़ो कोरो वठी अचूं, हुनखे ॻाढ़ो करिणो आहे, रंग हणिणो आहे हुन ते, त रंग ईअं उनखे लॻंदो ई कोन। चओ राम। कोरे कपिड़े खे जॾहिं असां भिॼाइण लाइ रखंदा आहियूं, पहिरीं कॾहिं कॾहिं असां शादी जे टाइम ते उहो ठाहींदा आहियूं, खोइबा रवा ठाहींदा आहियूं, ॾींदा आहियूं सभिनी खे पाइण लाइ। खोइबो रंग हुन ते चाढ़िणो पवंदो आहे अछे रए ते, पर उहो ईअं कोरो वठी करे रवो अची करे रंग में विझूं त रंग हुन ते न लॻंदो आहे। उनखे पहिरीं कपिड़े खे भिॼाइण रखिणो पवंदो आहे। उन जे मथां जेको कलफ लॻल हूंदो आहे कपिड़े में, उहो लही वेंदो आहे भिॼाइण सां। जॾहिं उहो कलफ लहंदो त पोइ रंग जेको आहे उहो कपिड़े खे लॻंदो आहे। चओ राम। असांजे मन खे बि चवनि था साहिब ईअं अहिड़ी तरह अनेक मैल लॻल आहिनि। उहे जेसिताईं गुरूअ सां लाहींदो न, गुरू वटि न वेंदासीं, गुरू जी शरण वठंदासीं, गुरू जो ज्ञान न ॿुधंदासीं, तंहिंखां अॻु में उहे लहंदा आहिनि न, जेके उहे रंग चढ़ियल आहिनि माया जा, उहे रंग जॾहिं लहंदा मन तां अंदरि तां, तॾहिं वञी करे राम जो रंग चढ़ंदो। त असांखे गुरू जी शरण खां सवाइ हे रंग न लॻंदो। कोरे रंग कॾहिं न चढ़े, कोरे कपिड़े ते रंग कॾहिं लॻंदो न आहे, केॾी बि कोशिशि कयो। चओ राम। जप तप संयम वर्त करे पूजा, केॾा बि विर्त करे, जप करे, तप करे, संयम करे, लेकिन मनमुख जेको आहे, जंहिंजो मन ॾे मुख आहे, उन रोग करे वेंदो न। इहो मनमुख हिकु रोग आहे, हिकु बीमारी आहे, तेसि ताईं नथी वञे जेसि ताईं गुरू जी शरण नथा वठूं। केॾा बि जप त ॿाहिरां कयूं, पर न, पर गुरू जे वचन ते हलणु, गुरू जी शरण वठण खां पोइ जी जो जेको मनमुखाई जो रोग आहे, मन ॾे मुख जेको आहे, मन जे चए ते हलूं था, मन जीअं चए थो तीअं कयूं था, मन जा ग़ुलाम आहिनि, भिकारनि में फाथा पिया। तेसि ताईं न थींदो शुद्ध, तेसि ताईं जेसि ताईं गुरू जो शरण न वरिती आहे। अंतर रोग मह अभिमान, असांजे अंदरि मह अभिमान जहिड़ो रोग कोई आहे न, घमंड अहंकार, इन जहिड़ो रोग कोई कोन्हे। हौ में साहिबु चवंदा आहिनि, हौ में रोग अहिड़ो आहे, पुराणो रोग आहे ॾाढो, पर गुरूअ जी कृपा सां लहे थो। जेको गुरूअ जा वचन वठी थो हले थो, उन जो रोग उहो लहे थो। बाक़ी न त पुराणी बीमारी आहे, लहण चवंदा आहिनि न, थोरो कुझु चङो टाइम थी वेंदो आहे बीमारी खे, डॉक्टर चवंदो भई हीअ पुराणी बीमारी थी आहे, लहंदी न। हीउ हौ में रोग जेको आहे, अहंकार जो रोग जेको आहे, इहो त जनम जनम जो रोग आहे, पर इहो लहे थो गुरूअ जी कृपा सां, गुरू जी शरण अचण सां। अंतर रोग महाअभिमाना, दूजे भाउ पत, दूजे भाउ खुआई, ॿियाई अंदरि हूंदी न खुआरी आहे। चओ राम। तंहिंजे करे ॿियो भाउ, ॿियाई जो भाउ रखो, इहो अहंकार हुजे, इहे गुरूअ जी शरण खां सवाइ नथा निकिरनि। ॿाहिरि बेख बहुत चतुर आहे, मनु आहे 10 दिन था वे, ॿाहिरि असां केॾो बि ॾेखार कयूं, लेकिन मन जेको आहे उहो एकाग्र कोन्हे, गुरू जी शरण में कोन्हे, 10 दिस था वे, माना चओ तरफ़ पियो थो फिरे, भिटके थो। ॿाहिरि असां ॾेखारण भाव आहे भई ॾाढो समाधि में वेठो आहे, सभु तप करे थो, सभु कुझु आहे, लेकिन मन जेको आहे उहो दर्द सां फिरे थो, पर असांखे भिटकाए थो। हौ में ॿिया पिया शब्द न थींदे, जेको अहंकार में व्याकुल आहे, जंहिंजे अंदरि अहंकार आहे, उहो गुरू जे शब्द खे सुञाणे न सघंदो। त गुरू जी शरण वठंदासीं, हम रोग वेंदी, तॾहिं गुरू जे शब्द खे असां सुञाणे सघंदासीं। पंहिंजे मन जे भाव खे ठाहियूं, गुरू जी शरण वेंदासीं, तॾहिं वञी करे अहंकार जो रोग असांजो वेंदो। हौ में ॿिया पिया शब्द न थींदे, फिर जूनी आहे, वरी जून में ईंदासीं, बचंदासीं कोन गुरू जी शरण खां सवाइ। जेसिताईं अहंकार आहे, तेसिताईं जूनी अचिणो ई आहे, अचिणो ई आहे। लेकिन इहो अहंकार जो रोग वञे तॾहिं थो जॾहिं गुरू जी शरण वठूं था, ऐं अहंकार जो रोग वञे थो, मां वई माना जनम मरण जो चकर वियो। त गुरू जी शरण खां सवाइ जनम मरण खां छुटणु जीव जे लाइ ॾाढो नामुमकिन आहे, कुझु थी नथो सघे। नानक नज़र करे सुबुह जे आख़िर में वरी साहिबु चवंदा भाई, जंहिं ते साहिब जी नज़र थिए थी, गुरू जी कृपा थिए थी, नानक नज़र करे सो ॿुझे, उनखे इहा सम्झ अचे थी पई त गुरू जी शरण वठां भाई। हाणे इहा माना सभु कुझु ॻाल्हि आख़िर गुरू जी कृपा थी छॾियल आहे। नानक नज़र करे सो ॿुझे, सो जन नाम ध्याए, उहो ई नाम ध्याए सघे थो, जपन करे सघे थो, जंहिं ते गुरू जी नज़र थिए, महर थिए, कृपा तॾहिं थींदी जॾहिं असीं गुरू जी शरण वठंदासीं। मन खे हेठाई में रखी करे गुरू जी शरण आयासीं त गुरू जी कृपा अवश्य थींदी, ऐं गुरू जी कृपा थी त असां इहो सभु सम्झी सघंदा। इहा युक्ति असांखे हथ थींदी त कीअं जनम जो चकर वञे, इहा गुरू जी रहमत सां असांखे युक्ति हथ थींदी। गुरू जी शरण में ईंदासीं तॾहिं गुर प्रसादी एको ॿुझे, गुरू जी कृपा सां ई हिक खे सुञाणे सघूं था त भॻवानु छा आहे, असांखे करिणो छा आहे, असांजो फर्ज़ु छा आहे। इहा गुरू जी कृपा सां ई असांखे ॼाण पए थी।
गुर प्रसाद एक बुझे एक समाज समाज में एक में जीव समाज में गुरु जी कृपा थिए थी तो भगवान में समाज वञे तो जीव भगवान ही रूप थी वञे तो पियो या गुरु जी कृपा खपे तो गुरु जी कृपा लाइ खपे गुरु जी शरण पहले गुरु जी शरण वठूं तो कृपा थी। बोल गुरु नानक देव की। बाबा जड़ा राम साईं।